गुज़िरियल हिकु महीने खां इसराइल जी ग़ज़ा ते वेसियाणी बमबारी जारी आहे, जंहिं जे नतीजे में 12,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि, जिन में मासूम ॿार ऐं औरतूं शामिल आहिनि। इसराइल जी फ़लस्तीन ते दहशतगर्दी ख़िलाफ़ जिते सॼी दुनिया जा फ़नकार पंहिंजो आवाज़ उथारे रहिया आहिनि ऐं फौरी तौर ते ग़ज़ा में जंगबंदी जो मुतालबो बि करे रहिया आहिनि, उते इंस्टाग्राम ते 13 मिलियन खां वधीक फॉलोअर्स रखंदड़ अदाकारा आयज़ा ख़ान जी ख़ामोशी संदसि मदाहन जी मुहबत खे नफ़रत में तब्दील करे छॾियो। मदाहन आयज़ा ख़ान खां सबबु पुछियो त अदाकारा चयो त हू सम्झे थी त दुआ करणु रोज़ानो पोस्ट करण खां वधीक बहितर आहे। इन लाइ वधि खां वधि दुआ करियो ऐं ॿियनि ते आङुर खणण ऐं हिक ॿिए ते इल्ज़ाम हणण खां पासो करियो। इन पोस्ट खां पोइ आयज़ा ख़ान खे मदाहन हिकु भेरो ॿीहर तनक़ीद जो निशानो बणायो, जंहिं बाद आयज़ा ख़ान इंस्टाग्राम तां पंहिंजी पोस्ट डिलीट करे छॾी। हाणे आयज़ा ख़ान समूरे मामले बाबति पंहिंजे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट ते हिकु तफ़सीली नोट जारी कयो आहे, जंहिं में हुन वज़ाहत ॾींदे पंहिंजे मदाहन खां मुआफ़ी घुरी आहे। आयज़ा ख़ान पंहिंजी पोस्ट में चयो त मुंहिंजो ख़ुदा ॼाणे थो त मुंहिंजा इरादा बदनियती ते ॿधल न हुआ, पर मां पंहिंजे जज़्बात खे बयानु करण में नाकाम थियसि। मां ज़ाती तौर ते ऐं पंहिंजी टीम जे तरफ़ां मुआफ़ी वठां थी। ॿिए पासे गेल गेडोट इसराइल ते हमास जे हमले जे हवाले सां लॉस एंजलिस में हिकु स्क्रीनिंग कई आहे, जंहिंखां पोइ आलमी सतह ते गेल गेडोट खे तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे।